अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आबड़ो। सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ॿोझ जो पाणी जमा करण लाइ डैम ठाहिण वारी तजवीज़ रद्द करे छॾी। ॿोझ जो पाणी एतिरो आहे जो डैम में जमा नथो थी सघे। कुझु माहिर चवनि था त पाणीअ जो रुख मोड़े छॾियो। ढंढ जी सूरत में बीठल पाणीअ जो रुख गाॾीअ जीअं कीअं थो मोड़े सघां। ॿोॾ मुतासिरनि जी बहालीअ लाइ आलमी बिरादरीअ बि उहा मदद नाहे कई जेका करणु घुरिजे। सिंध में 1100 मिलीमीटर बरसाति पई ऐं 20 तरबेला डैमनि जेतिरो पाणी आयो। एतिरी वॾी तबाही अकेले सिर मुंहुं नथो ॾेई सघिजे। माण्हुनि जो वॾे पैमाने ते नुक़सानु थियो आहे, उन्हनि जी कावड़ बि जाइज़ आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ॿोल सटियल इलाइक़नि जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हि ॿोल सुन चवणु आहे त सिंध हुकूमत जी घटि में घटि 15 लख खेमनि जी ज़रूरत आहे, पर समूरे मुल्क जी कोशिशि करण बावजूदि 3.5 लख खेमनि जो ऑर्डर थियो आहे। रोज़ानो रुगो 8000 खां वधीक खेमा नथा मिली सघनि। वॾे वज़ीर उमरकोट मीरपुर ख़ासि ऐं जॾो मरीअ जे ॿोल मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो। मिठराऊ केनाल में पाणी जी सतह जो जाइज़ो पिणु वरितो। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलीअ सबबि ईंदड़ तबाही रोकण ऐं ईंदड़ नस्ल जो मुस्तक़बिल बचाइण लाइ शंघाई सहकार तंज़ीम खे किरदारु अदा करण जी अपील करे छॾी। पाकिस्तान में 1% बि कार्बन गैस ख़ारिज नाहे थींदी, उन बावजूदि एतिरी वॾी तबाही जो शिकार थियो। ॿोॾ सबबि न अरबें डॉलरनि जो नुक़सानु थियो, पर आम माण्हुनि जी ज़िंदगी बि तबाह थी वई आहे। 400 ॿारनि समेत 1400 खां वधीक माण्हू पहुचा आहिनि। 1000 एकड़नि ते बीठल फ़सुल पिणु तबाह थी वियो आहे। लाइव स्टॉक जो बि वॾे पैमाने ते नुक़सानु थियो आहे। गैर मामूली बरसातुनि ऐं ग्लेशियर्स बिगड़जण सबबि मुल्क हिक कुंड कुर्छ ऐं समुंड जो ॾेख ॾेई रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो उज़्बेकिस्तान में शंघाई सहकार तंज़ीमनि जे इजलास खे ख़िताब संदसि चवणु आहे त पाकिस्तान जो अमन अफ़गानिस्तान जे अमन सां सॾाड़ल आहे। अफ़गानिस्तान खे हिन वक़्त में अकेलो छॾणु वॾी ग़लती हूंदी। वज़ीर आज़म जो इजलास में चाइल्ड लाइन जे मौक़े ते चीनी सदर शी जिनपिंग, तुर्क सदर रजीब तैयब उर्दगान ऐं ॿियनि आलमी अॻुवाणनि सां मुलाक़ातूं। बदीन ज़िले में तबाही मचाईंदड़ LBOD सिम नाले पुराणे ढोरे खे लॻल घारा बंदि करण वारो मामिलो इंतिज़ामिया लाइ मथे जो सूर बणिजी वियो। घारनि जो पाणी निकाल करण लाइ पुराणे ढोरे खे RD 211 वटां कट ॾियण जी हिमायत ऐं मुखालफ़नि में धरना जारी। पिंगरियो शहर जे मुतासिरनि 6 UCs शादीलार जे भरपासे जे रहवासियुनि जो कट जी हिमायत में थलको रोड ते केतिरनि ई कलाकनि खां धरणो। कट जी मुखालफ़त में कलोई ऐं भरपासे जा रहवासी बि रोडनि ते निकिरी आया। धरणो जारी। मुज़ाहिरीन जूं DC ऐं SSP बदीन सां ॻाल्हियूं नाकाम। पिंगरियो वासियुनि जो चवणु आहे त सिम नाले खे RD 211 तां कट ॾेई पाणी नेकाल कयो वञे। कलोई वासियुनि जो मौक़िफ़ आहे त सिम नाले खे कट ॾिनो वियो त कलोई तालके समेत भरपासे जा इलाइक़ा ॿुॾी वेंदा। पाणीअ खे कुदरती लंघ ज़रिए नेकाल कयो वञे। ॿोॾ खां पोइ पकड़ियल वबाई बीमारियुनि विघे क़ीमती इंसानियूं ज़ाया थियण जो सिलसिलो बंदि न थी सघियो। टंगवाणी वेझो ॻोठ परदीन मल्क में ॿारड़ो गैस्ट्रो विघे फ़ौत। 4 वरहनि जो अयासमल गैस्ट्रो विघे फ़ौत थी वियो। फ़ौतनि जो अंग वधी 15 थी वियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼोके ॾींहं में गैस्ट्रो ऐं ॿियनि बीमारियुनि विघे 18 ॼणा फ़ौत थी विया। कोयटा जे इलाइक़े सब्ज़र रोड ते धमाको, 1 ॼणो मारिजी वियो, 7 ॼणा ज़ख़्मी। इलाइक़े में रक्षा वेझो ज़ोरदार धमाको थियो। सिक्योरिटी फोर्सेस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। वाक़े जी जांच शुरू करे छॾी। कानपुर मर वेझो गाजीवाह वटि ॻोठाणनि खां फुर जी कोशिश। फायरिंग में 1 एहलकार ज़ख़्मी। हथियारबंद अहमदाबाद वासी ख़ालिद गडाणीअ खां मोटरसाइकिल फुर करे विया त पुलिस पीछो कयो। फायरिंग में 1 एहलकार हुसैन बख्श गडाणी ज़ख़्मी थी पियो। गंठी जोगी हालत में सखर अस्पताल मुंतक़िल। सखर मां हथियारबंद मुबैना तौर शागिर्दियाणीअ खे अगवा करे विया। 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। मिलत सोसाइटी वारे इलाइक़े मां 3 हथियारबंद नारी
रूमीसा शेख खे मुबैना तौरु अगवा कयो। वारसनि जी फरियाद ते टिनि जवाबदारनि शायान समेजो, अमार समेजो ऐं हसनैन कलोड़ो ख़िलाफ़ केस दाख़िल। मोहन जो दड़ो वेझो ॻोठ पीरशाह में बरसात जे बीठल पाणीअ में नौजवान ॿुॾी फ़ौत थी वियो। वार वेझो ॻोठ अनवर आबाद में निगर ॿोझे पाणी में ॿुॾी फ़ौत थी वियो। 10 वरनि जो बाक़िर गाॾीअ जो लाश हथ कढियो वियो। तालके में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में फ़ौतगियुनि जो अंग वधी 27 थी वियो। पनो आकिल वेझो सांगी बचाव बंद वटि 25 वरनि जो नौजवान गुलाम शबीर महर ॿोझे पाणीअ में ॿुॾी फ़ौत थी वियो। ऐं खैरपुर में क़ौमी शाहराह ते कार कल्टी, हिकु औरत फ़ौत, 5 ॼणा ज़ख़्मी। रोड़ी वेंदड़ कार तेज़ रफ़्तारीअ सबबि कल्टी थी पई। ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत गंभीर जोगी ॿुधाई पई वञे। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो।